अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं सॼो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं भरियनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल जेको आहे मुराद सां हथ मिलाए हाणे मुराद सभु कावड़ ख़त्म करे यानी सोडल सां हथ मिलाईंदो ऐं सोडल खे हाणे पंहिंजो बणाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह रेज़न खे घुराईंदो, रेज़न खे चवंदो त अम्मा साईं तो मथां केॾी बि ज़ोर रखे बहरहाल तूं केस तां कॾहिं बि हथ न खणजांइ, छोजो अगरि तूं केस तां हथ खयो त पोइ रेस मंसूर खे कॾहिं बि फाही न ईंदी ऐं पोइ हू घर वापसि मोटी ईंदो। पर जेकॾहिं तूं रेस मंसूर खे बचाइण जी कोशिशि कई त पोइ मां बि तुंहिंजो कॾहिं बि साथ न ॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त पीरियल जेको आहे जुमे मथां हथ खणंदो, जुमो खे चवंदो त तो इहो छा लाइ कूड़ हयो त यानी ककर जी भेण कूंज हाशिम यानी रुस्तम वारनि वटि आहे, तो इहो छाजे करे कूड़ हयो। जुमो चवंदो त मूं कसम खणी थो चवां त इहो ॻाल्हि सच आहे। मुराद चवंदो त तूं इन जे मथां हथ न खण, छोजो जुमो पादरनि जो कूड़ो आहे, उनजे करे तूं इन ग़रीब खे छॾे ॾे। पीरियल चवंदो त जेसीं ताईं हीउ सच नथो ॿुधाए जेसीं ताईं मां इन जे मथां पादर हणंदो ईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ऐं ककर हाणे पाण में वेही इहो सोचींदा त रेस मंसूर बेॾो आहे, यानी रेज़न ककर खे हाणे चवंदो त असांखे रेस मंसूर जे मथां केस तां हथ खणणो पवंदो, छोजो अगरि रेस मंसूर जो ज़िमो अम्मा साइण खणे थो त पोइ हू अगरि जेकॾहिं पोइ हू कूड़ो निकितो त अम्मा साइण उनखे पंहिंजे हथनि सां मारींदो, उनजे करे हुन उहो ज़िमो खयो अम्मा साइण त हाणे असांखे बि ज़िमो खणी ऐं केस तां हथ खणणो पवंदो। जेकॾहिं असां ईअं न कयो त पोइ हिन धरती जा मयारी थी पवंदासीं। उनजे करे दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा, ख़ुदा हाफ़िज़।